बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही हिकु पखो आहे ACDC पखो जंहिंजो असां स्टार्ट था कयूं त हाणे ही हले कोन थो। ही सिर्फ़ु अॻिते पोइते पियो थिए ऐं हिन में को फॉल्ट आहे। ऐं कहिड़ो फॉल्ट आहे, हाणे हिन पखे खे असीं हेठि लाथो आहे। लाहिण खां पोइ असीं हाणे हिन खे ॾिसूं पिया त हिन में फॉल्ट ॻोल्हियूं पिया। हुनजे फॉल्ट जेको हुनजे सर्किट में आहे ऐं सर्किट में फॉल्ट में ॾिसण खां पोइ असीं ॾिठोसीं त हीउ जेको कनेक्टर आहे हिन कनेक्टर में ई इशू को लॻे थो ऐं हिन इशू खे कनेक्टर जे इशू खे सिंपली थोरो उनखे असीं कोशिशि कयूं था त हीउ ठही वञे। ॿी सूरत में असांखे हीउ कनेक्टर हीउ ॾिसो हीट थियो आहे, पोइ हू नज़र अचे पियो जिथे हीउ कनेक्टर लॻंदो आहे। टे हुन जूं पिनूं आहिनि, उन मां हिकिड़ी पिन जेका ॿारहीं पिन आहे, जेका रेड पिन आहे, यानी हुन में रेड कनेक्शन वारी तार जेका आहे जंहिं पॉइंट में लॻंदी ही आहे, उन में हू हीट वठी वियो आहे। हीट वठण खां पोइ हुन में हिकिड़ो इशू पैदा थियो आहे, यानी हुन मां करंट पास नथो थिए ऐं इन करे पखो सिर्फ़ु ॿिनि तारुनि मां करंट पास थिए पियो, जंहिंजे करे उहो एप्रोप्रिएट न आहे, हुनखे सही करंट नथो मिले। सीरीज़ में करंट ईंदो आहे हिन जो, उहो नथो मिले। हिन टिनि पिनुनि में ही जेके साम्हूं टे पिनूं नज़र अचनि पियूं, हिन में जेका खॿे पासे पिन आहे उन में थोरो निशान थो लॻे जेको हीट जो निशान आहे, यानी हीट थियो आहे पखो ऐं पिन यानी पहिरीं असां हाणे हीउ कनेक्टर कटे कढियो आहे ऐं कनेक्टर कटे कढण खां पोइ असां हुन में हिकु नओं कनेक्टर तारुनि सां कनेक्ट कंदासीं, लॻाईंदासीं। हीअ आहिनि कटियल तारूं जेके अव्हांखे नज़र अचनि पियूं। हिन कनेक्टर सां गॾु जेकी तारूं हूंदियूं आहिनि, हाणे असीं नओं कनेक्टर हिननि तारुनि सां जोड़ियो आहे ऐं इन ॻाल्हि जो ख़्यालु रखियो आहे त जंहिं कलर स्कीम जी जेका तार आहे उहा हुन सां जुड़ी वञे। हिननि तारुनि खे थोरो मज़बूती सां जोड़ियो त जीअं हिन जो करंट पास थिए ऐं हू शॉक न थियनि, ऐं मथां हिननि खे सेफ्टी तौर ते सिली हिननि मथां चाढ़ियो ऐं हीअ असां इहो कमु कयो आहे। महिरबानी। पियो तव्हांखे त इहो कलर स्कीम कीअं आहे, त अदरवाइज़ पिनूं जेके अचनि थियूं उहे उल्टी कलर में बि हूंदियूं आहिनि, यानी जिते ॻाढ़ो हूंदो आहे ॻाढ़े जी जाइ ते ब्लू ऐं ब्लू जी जाइ ते ॻाढ़ो हूंदो आहे। उन सां जेकॾहिं तव्हां पखो ॻंढींदा त पखो हलंदो त सही, लेकिन उहो पखो उबतो हलंदो, यानी कनेक्शन उल्टे लॻण जे करे पखो उबतो हलणु शुरू कंदो। हाणे असां हिनखे लॻाए मथे छत में वरी साॻे तरीक़े सां उनखे असां उनखे कनेक्ट कयूं था ऐं उन कनेक्शन में असां इहो ख़्यालु रखंदासीं त AC तारूं AC वारे कनेक्टर में लॻनि ऐं DC तारूं हीअ AC तार आहे जेका हीअ AC जो कनेक्शन आहे उन ते, ऐं DC तारूं DC वारे कनेक्टर में लॻाए कंफर्म करे उन खां पोइ असां हाणे हिन पखे खे चालू करे ॾिसंदासीं, हुनखे सप्लाई ॾींदासीं, DC सप्लाई बि ॾिसंदासीं ऐं पोइ AC सप्लाई बि ॾेई ॾिसंदासीं त हीउ पखो ॾिसो हाणे स्टार्ट थी चुको आहे। हाणे हीउ बिल्कुलु स्पीडी हले थो ऐं हिन जो जेको मसइलो हो, जेको इशू हो, यानी हिन में कनेक्टर जो इशू हो, जेको 3 पिन कनेक्टर जेको हुनखे सर्किट मां आउटपुट कढी ऐं पखे जे हेठि वाइंडिंग वारे पासे इनपुट थो ॾिए। हिन ते असांजा रुॻो 30 रुपया ख़र्चाया। नाज़रीन, कमु जॾहिं कयो असांखे ख़्यालु कयो इलेक्ट्रिक शॉक, इनखे शेयर कयो, सब्सक्राइब बि कयो।